अस्सलाम वालेकुम गाइस। जीअं त अॼु असां सिखंदासीं इसम जमे छा आहे। असां इसम जा क़िस्म पढ़ियासीं, पोइ इसम वाहिद पढ़ियोसीं, अॼु पढ़ंदा इसम जमे छा आहे। इसम जमे छा आहे? अहिड़ा नाला जेके जुमिले में कंहिं बि ॿिनि शयुनि खे ज़ाहिर कनि त अहिड़नि नालनि खे इसम जमे चइबो आहे। अहिड़ा नाला जेके जुमिले में कंहिं बि ॿिनि शयुनि खे ज़ाहिर करे त अहिड़नि नालनि खे इसम जमे चइबो आहे। यानी हिकिड़ी शइ हूंदी आहे ऐं ॿ शयूं हूंदियूं आहिनि, जेका ॿ शयुनि खे ज़ाहिर करे हुनखे इसम जमे चइबो आहे। मिसाल तौरु हू छोकिरा आहिनि, हाणे छोकिरा जेको इहो छा आहे, इसम जमे आहे। ऐं इसम जमे उनखे चइबो आहे डबल नालो हूंदो आहे। जीअं आसमान में तारा आहिनि, जीअं तारो तारा, तारा जेको छा आहे इहो इसम जमे आहे। त ईअं ई जेके इन जा ॿिया वधीक जीअं मिसाल आहिनि उन्हनि खे असां खणंदासीं ऐं उनखे पढ़ंदासीं त असांखे उन सां जेको न मुकमल ख़बर पइजी वेंदी त इसम जमे छा हूंदा आहिनि। मिसाल ॿिलो ॿिलियूं, कापी कापियूं, रांदीको रांदीका। ईअं ई जेके ॿिया आहिनि जा मिसाल जेके इन असां पढ़ूं था, खटूं खट खटूं, फ़ाइदो फ़ाइदनि, झंडो झंडा। यानी हिकिड़ो हूंदो आहे इसम वाहिद जेके अकेलो नालो हुजे, ऐं ॿियो हूंदो आहे इसम जमे जेके ॿ नाला हुजनि। त उमेदु तव्हांखे अॼु जी वीडियो मां नॉलेज मिली हूंदी। नेक्स्ट वीडियो में वधीक सिखंदासीं। अल्लाह हाफ़िज़।